मज़मून मींहुं, बरसात। मींहुं जो ख़्यालु ईंदे ई दिलि ऐं दिमाग़ में बादलनि जी गजगोड़, पकोड़नि ऐं सूजी जे सीरे ऐं ॿियनि मज़ेदार पकवाननि जो ख़्यालु अचे थो। ॿार केॾा न मासूम हूंदा आहिनि। मींहुं खां लुत्फ़ अंदोज़ थियणु केरु इन्हनि खां सिखे। मूंखे बि मींहुं जो मौसम ॾाढो पसंदि आहे। असीं सभु ॿार मींहुं में गॾिजी क़िस्म क़िस्म जा रांदि कंदा आहियूं। अम्मा असां लाइ नमकीन ऐं मिठा पकवान ठाहींदी आहे, पर उहे वीचारा जंहिंजा घर भॻल आहिनि, उहे मींहुं में ॾाढी तकलीफ़ में अची वञनि था, छो जो इन्हनि जे घर जो समूरो सामान ख़राब थियण जो डपु हूंदो आहे। पर पोइ बि मींहुं में ख़ुशि हर को थिए थो। मींहुं खां पोइ माहौल साफ़ ऐं उजड़ो थी थो पवे। रब साईं सदाईं खैर वारा मींहुं वसाए ऐं कराची जी गर्मी ख़तमु थी वञे। आमीन।